नाज़िर मीरो खान भरसाकोट सरमत उमरानी में प्राइमरी स्कूल केतरनि सालन का ज़बून हाली जो शिकार है जे सबब शागिर्द सख्त परेशान हैं। उन हवाले सां ॾिसूं मोजाहिद सुमरो जी ही रिपोर्ट। स्कूल जी का छत है वो किरी पट ते पई है, बाउंड्री वाल जो है उन जो न हुजण जे बराबर है, बाथरूम भी ना है, बिजली समेत का भी इनके सहूलत ना है। अचो त उन सिलसिले में मौजूद गोठाणन ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल करी उन जो छा चवण आहे। गवर्नमेंट वाले के स्कूल खपे, खिड़की ड्राइव पियो आहे, अब चौधारी भित ड्राइव पियो आहे। महिरबानी करे असांखे स्कूल खपे, हथ जोड़े ॿधूं था त असांखे स्कूल खपे। महिरबानी करे कयूं त असांखे स्कूल खपे। असां दरपदर थी विया, सॼा असांजा ॿार दरपदर थी विया। असांखे स्कूल खपे। बिलावल खे अपील आहे, मां 5 क्लास में पढ़ंदो आहियां प्राइमरी। सभिनि खे अपील आहे असां स्कूल ड्राइव पियो आहे, कुझु बि कोन्हे का। असां ॾींहं ते पढ़ंदा आहियूं, मास्तर अचे थो 2-3 कलाक पढ़ायो वञे थो हलियो। न कोट आहे, न नलको आहे, न लेट्रिन आहे, कुझु बि न आहे। छत टिथल पियो आहे, न बेंचूं आहिनि। असां हेठि पढ़ंदा आहियूं। असां नंढ पहिरें में असां दाख़िल थियासीं, हाणे पंजूं था पियूं त असां स्कूल नथो ठाहे मंज़ूर करे। स्कूल खे आसिफ़ ज़रदारी खे असांजो अपील आहे त असांखे स्कूल ठाहे ॾियनि। वज़ीर आज़म खे, वज़ीर आला वारनि खे असांजे लाइ वॾो माना मसइलो आहे। असां 2-3 चकर AC साहब खे बि दरख़्वास्त ॾिनोसीं ऐं DO साहब खे दरख़्वास्त ॾिनोसीं, माना काथे बि माना असांजी माना मंज़ूरी कंहिं बि न करे सघियो। ॿियो माना अर्ज़ा त माना हाणे DC साहब कंबर उन खे अर्ज़ा ऐं कमिशन साहब खे अर्ज़ा ऐं वज़ीर आज़म खे इहो अर्ज़ा त महिरबानी करे असांजो फौरी तारीख़ हीअ असांजो मंज़ूर करे ऐं असांखे स्कूल तयारु करे ॾेई वञनि। ड्रथल आहे, माना 8-10 साल थी विया आहिनि। असांजो मंज़ूर करे स्कूल ठाहे ॾियो। जो छत ड्रथल आहे, कोट किरी पिया आहिनि, लेट्रिन साईं ड्रही पियो आहे, नलको साईं माना ड्रही पियो आहे, माना का शइ बि कोन्हे। उस ते ॿार पढ़नि था, मास्तर 2-3 कयूं उस ते वरी हलियो थो वञे। नंढड़ा ॿार आहिनि साईं, स्कूल ड्रथो पियो आहे। अर्ज़ु आहे ऑफिसरनि खे त असांखे स्कूल ठाहे ॾियो। स्कूल जे अंदर मौजूद जेके शागिर्द हुआ ऐं उते ॻोठाणनि जेको स्कूल जे गुज़िरियल केतिरे अरसे खां ज़बून हाली बाबति वीचार वेंदा आहिनि। मिरान TV सां कैमरामैन बिलावल अबड़ो सां गॾु मुजाहिद सुमरो, मिरान टेलीविज़न न्यूज़ मीरो।